खैरपुर नाथन शाह गोठ कंवर हुसैन खान चांडियो में 1.5 महीनो अॻु अख्तियार अली पंवर जे घर मां लखें रुपयनि जो धाड़ो हणंदड़ जवाबदारनि खे गोज़ो पुलिस इंचार्ज गिरफ़्तार करे न सघियो आहे, जंहिं ख़िलाफ़ JUI अॻवान मौलाना अनवर खुहारो, शहरी इताद अॻवान हाफ़िज़ मोहम्मद अमीन जमाली, इख्तियार अली पंवर मुश्ताक चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में शहरियुनि हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतिजाज कयो। इन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त 1.5 महीनो अॻु अख्तियार अली पंवर जे घर मां नामालूम हथियारनि जे ज़ोर ते घरबातियुनि खे यरगमाल करे लखें रुपयनि जा सोना ज़ेवर, रोक रक़म, मोबाइलूं खणी आसानी सां फरार थी विया हुआ। अहिड़े वाक़े जी रिपोर्ट पुलिस गोज़ो ते दाख़िल कराई वई हुई, मगर इंचार्ज कख भञी बीणो नाहे कयो। हिननि वधीक चयो त 1.5 महीनो गुज़रण बावजूद हिन वक़्त ताईं गोज़ो पुलिस इंचार्ज न जवाबदार गिरफ़्तार करे सघियो आहे ऐं न वरी सामान जी रिकवरी करे सघियो आहे। असांखे अंदेशो आहे त पुलिस ॾोहरियुनि सां मिलियल आहे, शहरी अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार थी विया आहिनि। हिननि मुतालबो कंदे चयो आहे त जेकॾहिं 10 ॾींहनि अंदरि जवाबदार गिरफ़्तार करे फुरथियल सामान वापसि न करायो वियो त इंडस हाईवे बाईपास रोड बंदि करे सख़्त एहतिजाज कयो वेंदो। हिननि SSP दादू खां मुतालबो कयो आहे त पुलिस पोस्ट गोज़ो जे इंचार्ज ख़िलाफ़ सख़्त क़दम खंयो वञे। अख्तियार अली पंवर विलेज गोठ पूरू सेन चांडियो पुलिस पोस्ट गोज़ो 1.5 महीनो अॻु में मुंहिंजे घर में धाड़ो लॻो। ॾोहारी मुंहिंजे घर में घड़ी नामालूम माण्हू क्रेशनुनि सां मूंखे यरगमाल करे, मुंहिंजे फैमिली में यरगमाल करे मुंहिंजे घर में धाड़ो, रोक रक़म 10 लख कैश, सोना ज़ेवर ऐं मुंहिंजो पिस्टल, टच मोबाइल जो सॼो सामान मूंखां पुरे घर मां धाड़ो हणी खणी विया। हिनमहिल ताईं 1.5 महीनो गुज़री वियो आहे। पुलिस आसरा ॾींदी रही आहे। हिनमहिल ताईं मूंखे का बि रिकवरी न मिली आहे। मां IG सिंध DIG हैदराबाद डिस्ट्रिक्ट दादू SSP सभिनि खे अपील थो कयां ऐं गुज़ारिश थो कयां मूंखे फिल्म मूंखे पंहिंजी रिकवरी कराए ॾिनी वञे। ॿी सूरत में मां कोर्ट जा दरवाज़ा बि खड़काईंदुसि, इंडस हाईवे बंदि कंदुसि। इख्तियार पंवर खां मन ज़ोरा ज़बरदस्ती ऐं दीदा दिलेरी सां हथियारनि जे ज़ोर सां पूरो उनजो घर लुटियो थो वञे, उनजो दुकान लुटियो थो वञे, उनखे फुरियो थो वञे, पर उनजे बचड़नि खे घर में यरगमाल कयो थो वञे, मन तज़लील कई वई आहे। चादर ऐं 4 दीवारी जो तक़दुस पायमाल कयो वियो आहे। पर हितां जो SHO ख़ामोश, हितां जो DSP ख़ामोश ऐं हितां जो जेको SP आहे असांजे ज़िले दादू जो, उहो त चवे थो रुगो मूंखे माल ॾियो, मां माल हड़प कयां, पंहिंजो पेट भरियां। उनजे अचण खां बाद में असांजे पूरे ज़िले दादू जो जेको आहे उहो अमन अमान तबाह थी वियो आहे। अख्तियार अली पंवर जे घर में धाड़ो लॻो आहे। हींअर जेको कचे में पाणी आयो आहे, इहे धाड़े लाइ आहिनि हिते पके वारनि ते। मां IG खे चवण थो चाहियां त IG साहिब थोरो निंड मां जाग, हीउ दादू ज़िलो आहे ऐं इन ते करड़ी अख रख। हिते बि जेके लोफर आहिनि उन्हनि खे ॾंडो ॾे। इहे कचे जा धाड़ेल हेॾे आया आहिनि ऐं वापारियुनि जे घरनि में धाड़ा पिया था लॻनि। वापारी काॾे वञनि? इन्हनि वापारियुनि जे पैसे ते हितां हलो पिया था। वापारी वेही वञनि, वापारी छॾे वञनि त हीउ सॼो पाकिस्तान वेही वेंदो। तंहिंजे करे असां हींअर IG खे था ॿुधाइण चाहियूं त वापारियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। साहिब गोठ ते जेके घर में घड़ी करे धाड़ो हणियो वियो आहे, उनजो रिकवरी अञा बि न मिली आहे। हालांकि 1.5 महीनो गुज़रण जे हूंदे बि अञा ताईं असांखे के रिकवर सामान न मिलियो आहे। पुलिस एहलकारनि खे इहो ई चवंदासीं त जल्द खां जल्द असांजो सामान रिकवर करायो वञे।